नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे बोज़दारोॾा खां ख़बर ॾींदा हलूं त बोज़दारोॾा लॻ ॻोठ नवाब खासखेली में बााثर शख़्स जे पालतू कुतनि गुज़िरियल राति पोरियत अज़ीज़ुल्लाह खासखेली जे घर अंदरि दाख़िल थी हिकु भले नस्ल जी ॿकरी खाई मारे छॾी। इन मौक़े ते ॻोठाणनि नवाज़ असदुल्ला खासखेली अज़ीज़ वहीद खासखेली ॿिनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कुझु अर्सो अॻु साॻी बााثर वॾेरे जे कुते ग़रीब बेवा औरत जी ॿिनि ॿकरियुनि खे खाई मारे छॾियो आहे, जंहिं ख़िलाफ़ असीं बोज़दारोॾा थाणे ते NC पिणु दाख़िल कराई, जंहिं ते बााثर पारां थियल नुक़सान जो अज़ालो करे ॾींदे चयो त मगर अफ़सोस उन सां कुझु बि न ॾिनो, पर हू वरी साॻियो बााثर वॾेरो कुता ॿीहर ॻोठ जे घरनि मां दाख़िल थी भले नस्ल जी ॿकरी खाई मारे छॾी आहे। हिननि वधीक SSP खैरपुर SHO बोज़दारोॾा खां अपील कई त बााثर ख़िलाफ़ कार्रवाई करे असां जो थियल नुक़सान जो अज़ालो करे असां सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़